तवासाजी संगत इन शुभ नाम साईं जे चालीहे साहिब जे समापति जो पूज समाधा मंडल माताओं बहनों जेके भी हिते श्रद्धालु सेवादारी उपस्थित आहिनि सॼी संगत खे इन लाल साईं जे चालीहे साहिब जे समापति जो भागवत साहिब जे भोग साहिब जो लख लख चालीहे साहिब जा जेके 40 ॾींहं हूंदा पहिरीं ॻाल्हि त लाल साईं जो जेको चालीहो साहिब आहे इहो पाण सभिनि खे ख़बर आहे त 40 ॾींहं असांखे विषम विकारनि खां सवादी खाधे खां परे रहणो आहे पंहिंजे जीवन में असांखे सादगी अपनाइणी आहे हिन कूड़े संसार जे कूड़ खां निंदा खां गिला खां हर वेरी खां असांखे परे रहणो आहे हर कंहिं सां असांखे प्रेम रखिणो आहे कंहिं सां बि असांखे वेर न रखिणो इहो ई चालीहो साहिब लाल साईं जो 40 ॾींहं असांखे इहो ई दर्श ॾियनि था त असां पंहिंजो जीवन सादगी में गुज़ारियो पर काफ़ी प्रेमियुनि जो इहो वीचार हूंदो आहे त सिर्फ़ु इहे 40 ॾींहं असांखे परहेज़ करणी आहे जॾहिं त इहो वीचार ग़लति आहे 40 ॾींहं असांखे विषम विकारनि खां परे रहणो आहे असांखे पंहिंजे अंदरि इहो असांजे लाइ हिकु मौक़ो आहे सुनहरी मौक़ो जेको हर साल 5वीं पातशाही सतगुरु बाबा गोबिंद साहिब जिन खां वठी 6वीं पातशाही सतगुरु बाबा शिवजन साहिब ऐं अॼु बि हर साल असांखे इहो मौक़ो मिलंदो आहे त असां इहे 40 ॾींहं कूड़ खां विषम विकारनि खां परे रहूं ऐं पंहिंजे अंदरि असां इहा आदत बणाए छॾियूं त 40 साहिब खां पोइ बि असांखे इहो शुद्ध जीवन गुज़ारणो आहे जेको मौक़ो असांखे हर साल मिले थो ऐं लाल साईं जी कथा में बि जिन जिन प्रेमियुनि इहा लाल साईं जी कथा ॿुधी हुजे 40 ॾींहं हिते समाधा आश्रम में हलंदी आहे त कीअं लाल साईं जनम वठी करे हिन धरती ते दुष्टनि जो विनाश कयो कीअं उहे जेके दुष्ट पापी हुया पहिरियों बेअदबी थी करे अदब में न रही करे लाल साईं सां उन्हनि मुक़ाबिलो कयो उन्हनि जी निंदा कई पर जॾहिं लाल साईं जनम वठी करे उन्हनि खे प्यार जो दर्स ॾिनो उन्हनि खे सेख ॾिनी त उहे ई दुष्ट पापी उन्हनि जी सिख्या में उन्हनि जे ज्ञान जे द्वारा उहे दुष्ट पापी बि तरी विया छो त असांजे जीवन में मानुष जीवन में हिकु शेवा ॿियो अदब जो वॾो महत्व हूंदो आहे कई असां कथाऊं ॿुधा महापुरुषनि जूं जिन पंहिंजे सतगुरु जे अदब में रही करे पंहिंजे सतगुरनि जे अदब में रही करे संत महात्मा महापुरुष बणिजी विया असां ॾिसंदा आहियूं त अॼु जे दौर में असां जॾहिं बि असां श्रद्धा रखंदा आहियूं प्यार रखंदा आहियूं सतगुरनि जे लाइ सतगुरु दर जे लाइ पर किथे किथे असांखे अदब में कमी पइजी वेंदी आहे शेवा में असांजी कमी पइजी वेंदी आहे शेवा चवंदा आहिनि जेतिरी इंसान खां पहुचे जेतिरो असांखे शरीर इजाज़त ॾे ओतिरी शेवा कयूं पर अदब में कॾहिं बि कमी न हुजणु खपे पर जॾहिं त असां अॼु हर इंसान ॾिसंदो आहे जॾहिं बि असां सतगुरुनि जी तस्वीर ते मथो टेकींदा आहियूं त छा कंदा आहियूं सभ खां पहिरियों मथो टेके करे जेकी बि असांजे मन में ॻाल्हि हूंदी आहे उहा असां रखी करे पुठी ॾेई करे सतगुरु जी तस्वीर खे हलिया वेंदा आहियूं पोइ जॾहिं त इहा मुंहिंजी बेअदबी आहे सतगुरुनि जी मूरत जी जॾहिं बि असां मथो टेकियूं था जॾहिं बि असां पंहिंजे मन जी ॻाल्हि सतगुरु जी तस्वीर सां कयूं था त असांखे कॾहिं बि उन्हनि खे पुठी ॾेई करे न वञो पोयां फेर करे निमाणे सां असांखे वापसि वञो आहे इनखे चइबो आहे अदब सतगुरु जे दर तां जेके बि असांखे चादर पखर मिले थी पवंदी मस ओड़ी महिल लही वेंदी आहे जॾहिं त महापुरुषनि जी असां कथाऊं इहे बि ॿुधियूं आहिनि त सालो साल उन्हनि जे गले में उनजी ॻीची में पखर रहंदी सतगुरु दर जी इहा भावना रखी करे जो इहा मुंहिंजे सतगुरु दर जी पखर आहे इहा मुंहिंजे लाइ रहमत जी चादर आहे इहा जेके सतगुरु जी पखर हूंदी आहे इहा ढक हूंदो आहे असांजे पापनि जो जेके बि असां बुरा कर्म कया आहिनि इहो असांजे लाइ हिकु ढक आहे जेका सतगुरु दर जी चादर जेका सतगुरु दर जी पखर असांखे पए थी उहो असांजे मथां ढक थी वञे थो जेके बि असां बुरा कर्म कया आहिनि उहा ई चादर असांजी बणिजी वञे थी हिकु सुर्ग जो द्वार
तो ये शेवा असांखां जेतिरी भी पहुंचे शरीर असांखे जेतिरी भी इजाज़त आहे असां उहा शेवा कयूं पर असांखे कॾहिं बि अदब में कमी न हुजणु घुरिजे जॾहिं असांजे अदब में कमी अची वई उहा असांजे लाइ रुकावट बणिजी वेंदी कई महापुरुष असां ॾिसंदा आहियूं असांजे जीवन में असांजे अखियुनि जे अॻियां गुज़रंदा आहिनि असां लाइ कहिड़ा मिसाल ॾियूं इहो ई अदब इहा ई शेवा सतगुरु बाबा शिवभजन साहिब जिन रखी त शेवाराम मां शिवभजन समाधन वारो बणिजी वियो ऐं उहा ई शेवा उहो ई अदब असांखे हे 40 ॾींहं सिखण जे लाइ मिलनि था लाल साईं जी कथा में असांखे जेकॾहिं असां ॿुधूं ध्यानु ॾेई करे ॿुधूं त लाल साईं पंहिंजी कथा में खुलियल लफ़्ज़नि में चयो आहे त मां कंहिंखां बि परे न आहियां हथनि जे नंहं खां बि मां वेझो उन्हनि जीवन वठी करे मानव कल्याण कयो हिन सृष्टि जो कल्याण कयो पोइ काफ़ी माण्हू इहे चवंदा आहिनि त ज्योति ज्योत कथा में लिखियल आहे समाज में जॾहिं त लाल साईं जी कथा में खुलियल लिखियल आहे त मां जल ऐं ज्योत जो रूप मूंखे तव्हां जल ऐं ज्योत जे रूप में ॾिसो जल ऐं ज्योति जॾहिं तव्हां पूजा कयो था ज्योत जॻायो था त मां हर उन इंसान सां गॾु आहियां जेको इंसान दुखी आहे जेको इंसान पापनि सां विढ़े थो पाप पंहिंजा नाश करणु चाहे थो सुखी जीवन गुज़ारणु चाहे थो मां हर उन इंसान सां गॾु आहियां त इहा ई लाल साईं जी कथा साहिब आहे जेकी असां 40 ॾींहं ॿुधूं था ऐं उहे ई इहे लाल साईं जा 40 ॾींहं आहिनि जिन खां असां जेके 40 ॾींहं चालीहो साहिब वारींदा आहिनि विषन विकारनि खां बुराई खां परे रहंदा आहिनि त उन्हनि जो कल्याण सदाईं थिए थो पर उन सां गॾु असां पंहिंजे जीवन में इहा आदत विझी छॾियूं इहो असां पंहिंजे शरीर में आदत विझी छॾियूं त जीअं 40 ॾींहं असां विषन विकारनि खां परे रहूं था साॻे तरीक़े सां असां 40 साल खां पोइ बि विषन विकारनि खां परे रहूं तॾहिं असांखे लाभ हासिल थींदो 40 साल खां सो पहिरीं साथ संगत वधीक कुझु न चवंदे सतगुरु जे चरणनि में शीश झुकाईंदे तव्हां सभिनी प्यारनि वास्ते इहा अरदास कंदे त तव्हां सॼी संगत जेकी बि हिते उपस्थित आहे सॼी विश्व वास्ते इहा अरदास कंदे त तव्हां सॼी संगत हमेशह ख़ुशि रहो ख़ुशहाल रहो साण जिन बि प्रेमियुनि चालीहो साहिब रखियो आहे नौरोज़ो साहिब रखियो आहे उन्हनि खे 40 साहिब जी समापति जूं तव्हां सॼी संगत खे वरी बि लख लख वाधायूं